ओबारो मावा के खबर ॾींदा हलूं। गुलाम नबी कोश जी रिपोर्ट मुताबिक़ ओबारो लॻे ॻोठियो रंगपुर में राति देर सां रोनती थाणे जे हद रंगपुर में राति देर सां चोर ज़ाकिर हुसैन कोश जे दुकान जा ताला तोड़े दुकान मां रोक रक़म ऐं हिकु सोलर प्लेट बैटरी 2 बोरियूं DAP ऐं 4 कचा कणिक जे ॿिज जा खणी फरार थी विया। मौक़े वारे हंध ते पुलिस न पहुती। दुकान मालिक SSP घोटकी ऐं SHO रोनती खां इंसाफ़ जो मुतालबो कयो। 2:30 जो टाइम हुयो। तव्हांखे सुबुह जो ख़बर पई आहे? मां सरे ते प्रेशर लाती ने छोरन जो शाही कढी आहे शाही कढण दुकान माना खाद भी कढी विया आहिनि, बिज भी खणी विया आहिनि, सोलर प्लेटां। तव्हांजो छा मुतालबो आहे? इंसाफ़ खपे। SHO रोनती साहब जेको आहे न, हे कम से कम रंगपुर में चौथी जेकी आहे वारदात शुरू आहे इनमें रंगपुर में, वो ख़ामोश आहे। उन जे बारे में छा चवंदव SP साहब खे? SP साहब खे चवंदो एक्शन खणे जिनके रोनती SHO खे चवे पंहिंजो कार्रवाई करे चोरनि खे पंहिंजो पकड़े। इहो त कोन पकड़ींदो चोर। इन जे हूंदे केतिरियूं चोरियूं थियूं आहिनि? वो इन जी ज़िम्मेवारी आहे न। इनखे हटाए करे तव्हां ॿिए जो मुतालबो कयो न। जो हाणे आने ते उन जी मर्ज़ी आहे, न आने त पोइ खमंदो वेठो आहे। गॾु रली मिली हुन सां गॾु रलियल SB रलियल आहे, इहे रलियल आहे, गॾु खणनि।